ख़बर लाड़काणे खां शेयर कंदासीं। पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं थियूं आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 8 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काणे मां पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कंदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 8 मुबैना जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि वटां चर्स समेत चोरी थियल कार ऐं मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि। वगन रोड तां 2 मनशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे 4 किलो चर्स हथ कयो आहे। पुलिस हथ कयल मोटरसाइकिलूं मालिकनि जे हवाले करे छॾियूं। जवाबदारनि मथां केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कंदासीं। गिरफ़्तार जवाबदारनि वटां चर्स समेत चोरी थियल कार ऐं मोटरसाइकिलूं हथ कई वयूं आहिनि। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। पुलिस जूं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं थियूं आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 8 जवाबदार गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार जवाबदारनि वटां चर्च समेत चोरी थियल कार ऐं मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काणे मां लाड़काणो पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं आहिनि। पुलिस 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा बि कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां चर्स समेत चोरी थियल कार ऐं मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि। ब्यूरो चीफ लाड़काणो रशीद समूह असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, पुलिस कार्रवाइनि जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली रज़ा, लाड़काणो पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 8 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे हथियार, चर्स कार ऐं चोरी थियल मोटरसाइकिल हथ करण जी पुलिस दावा कई आहे। इन ई हवाले सां SSP लाड़काणो आहे मीर रूअल खोसो, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हुनजो चवणु आहे त सचल पुलिस वगन रोड तां 2 मनशियात फ़रोशन जेको हमीर उन्नड़ आहे ऐं मंज़ूर उन्नड़ खे 4 किलो चर्स ऐं कार समेत जेके ॾोकरी पुलिस जवाबदार जेका आहे उन जवाबदार जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। उनखां कार हथ कई आहे ऐं उनखे 1.5 किलो चर्स आहे उन समेत गिरफ़्तार कयो आहे। ऐं शहीद इलाही बख़्श सियाल थाने जी पुलिस जवाबदार ख़ास के लिए खे पिस्टल ऐं गोलियुनि समेत ऐं जवाबदार गुलाम रसूल जोणे खे 2 किलो चर्स समेत ऐं रहमतपुर पुलिस जवाबदार सादिक चांडे को शराब समेत ऐं शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो पुलिस जेकी थाने जी पुलिस आहे उन्हनि जवाबदार गुलाम शबीर ऐं मंज़ूर अबड़ो खे घुटकनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे नवदेरो पुलिस चोरी थियल 3 मोटरसाइकिलूं हथ करे असली मालिकनि जा अब्दुल जब्बार, मोहम्मद हनीफ ऐं रिज़वान अली हवाले करे छॾियूं आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार समूरनि जवाबदारनि मथां अहिड़ो नोय जा केस दाख़िल करे ऐं जांच शुरू करे छॾी आहे। जी अच्छा रशीद, अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे लाड़काणे भरपासे में? ॾिसो बिल्कुल ही रोज़ाने जी बुनियाद ते SSP मुख़्तलिफ़ जेके रुपो जवाबदार आहिनि उहे बि गिरफ़्तार पियो करे ऐं मुख़्तलिफ़ मुबैना पुलिस मुक़ाबला बि थियनि पिया। पर हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहा कुझु बहितर आहे, छो त हिन खां अॻु में जेको SSP हो अब्दुल रहीम शीराज़ी उन जेको आहे जेको ॾोह आहे उनजे दौर में तमामु घणा हुआ। पर हाणे बि जेके मुख़्तलिफ़ जेके चोरियूं आहिनि हुयूं आहिनि उहे त थियनि थियूं, पर कुझु उन्हनि ते कंट्रोल SSP कयो आहे। छो त जेके मुबैना 40 ॾींहंनि जे अंदरि केतिरा ई जेके आहे मुक़ाबला कया आहिनि SSP ऐं केतिरनि ई जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे SSP गिरफ़्तार ज़ख़्मी हालत में कयो आहे। ऐं जेके तक़रीबन जेके चोरियूं आहिनि ऐं उहे उन्हनि ते कंट्रोल थियो आहे। पर जेके माण्हुनि जूं मोबाइलियूं वञनि थियूं उन्हनि खे मोबाइलियूं वापसि पुलिस दावा बि करे पई त पुलिस चए थी त जेके माण्हुनि जूं मोबाइलियूं चोरी थियनि थियूं उन्हनि खे मोबाइलियूं मोटरसाइकिलियूं उहे वापसि कराए ॾिनियूं पियूं वञनि। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।